अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान मोहम्मद कासिम बल्ला पंहिंजी शायरी सां गॾु हाज़िर थिया आहियूं। चॉइस सिंधी उर्दू पोइट्री चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। जी नाज़रीन, काफ़ी ॾींहंनि खां पोइ तव्हांजे चैनल ते हाज़िर थिया आहियूं, उन जे लाइ माज़रत कंदासीं। अॼु बिल्कुलु नई शाइरी सां गॾु हाज़िर थिया आहियूं ऐं उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। जी नाज़रीन, त अॼु हाज़िर आहे तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु ग़ज़ल। ज़िंदगी जी थी ॾाढी ॾुखी आहे, ज़िंदगी जी थी ॾाढी ॾुखी आहे, थी वई दुनिया सफ़ा बेरुखी आहे। ज़िंदगी जी थी ॾाढी ॾुखी आहे, थी वई दुनिया सफ़ा बेरुखी आहे। थिया पंहिंजा परावा परे सभु, थिया पंहिंजा परावा परे सभु, साथी तकलीफ़ ॾाढी तिखी आहे। ज़िंदगी जी थी ॾाढी ॾुखी आहे, थी वई दुनिया सफ़ा बेरुखी आहे। ज़िंदगी जी थी ॾाढी ॾुखी आहे। हाल गुरबत छॾियो सभु विञाए, हाल गुरबत छॾियो सभु विञाए, का घड़ी अॼु जे गुज़री बुखी आहे। हाल गुरबत छॾियो सभु विञाए, का घड़ी अॼु जे गुज़री बुखी आहे। ज़िंदगी जी थी ॾाढी ॾुखी आहे, थी वई दुनिया सफ़ा बेरुखी आहे। कंहिंसां न आहे कोई शिकायत, मिली सो आजो किस्मत में लिखी आहे। कंहिंसां न आहे कोई शिकायत, मिली सो आजो किस्मत में लिखी आहे। ज़िंदगी जी थी ॾाढी ॾुखी आहे, थी वई दुनिया सफ़ा बेरुखी आहे। ज़िंदगी जी थी ॾाढी ॾुखी आहे। कुर्ब कासिम घुरियो मूं मलाह खां, कुर्ब कासिम घुरियो मूं मलाह खां, पर मरी वियो सो प्यार जो पखी आहे। ज़िंदगी जी थी ॾाढी ॾुखी आहे, थी वई दुनिया सफ़ा बेरुखी आहे। ज़िंदगी जी थी ॾाढी ॾुखी आहे, थी वई दुनिया सफ़ा बेरुखी आहे। इन सां गॾु इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़। असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, बेल आइकन खे दॿायो, ॾींदड़ जल्दी ॾिसी सघो।